एम ख़बर ॾियूं इतलात खाते जी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त कंहिंखे बि आइन ऐं कानून सां खेॾण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम औरंगज़ेब चयो त इदारनि खे धमकी ॾींदड़ इदारनि जा ठेकेदार न बणिजनि। हुन चयो त इमरान ख़ान खे इक़्तिदार में वापसी लाइ हू रांदि खेॾण न ॾींदा। रांदि ऐं सियासत में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। संदसि चवणु हो त इमरान ख़ान एतिराफ़ कयो त हुकूमत हलाइण लाइ इदारनि खां हुन मदद वरिती। मरियम औरंगज़ेब चयो त पीटीआई वारा पंहिंजी नाकामीअ खे तस्लीम करण जे बदिरां इदारनि ख़िलाफ़ हाणे बयानबाज़ी करे रहिया आहिनि। इतलात खाते जी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त कंहिंखे बि आइन ऐं कानून सां खेॾण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम औरंगज़ेब चयो त इदारनि खे धमकी ॾींदड़ इदारनि जा ठेकेदार न बणिजनि। हुन चयो त इमरान ख़ान खे इक़्तिदार में वापसीअ लाइ हू रांदि खेॾण न ॾींदा। रांदि ऐं सियासत में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। संदसि चवणु हो त इमरान ख़ान एतिराफ़ कयो हुयो त हुकूमत हलाइण इदारनि खां हिन मदद वरिती। मरियम औरंगज़ेब चयो त पीटीआई वारा पंहिंजी नाकामीअ खे तस्लीम करण जे बदिरां इदारनि ख़िलाफ़ हाणे बयानबाज़ी करे रहिया आहिनि।